रहमान या रहीम या करीम रब। अज 10 सफ़र फ़कीर साईं दस्तगीर जी यारी कई ऐं महबूब जी लख सलवात पढ़ायूं। अॼु को फ़कीर अरबाब अली साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। आमीन। मौला मिठे मोहम्मद ऐं मोहम्मद जी आल जे सदके फ़कीर अरबाब अली साईं खे हिन जे सॼे घर खे बचनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। आमीन। हिननि जे रोज़ी रिज़्क़ में इज़त में बरकतूं अता फरमा। आमीन। हाजी अल्लाह वधायो भंड साईं के हिन जे बचनि खे आबाद फरमा। आमीन। एडवोकेट फैज़ मोहम्मद साईं के सरकारी नौकरी मौजज़े सां अता फरमा। आमीन। मोहम्मद सियाल साईं जा बच्चा घर आबाद फरमा। आमीन। यार फुल पोटरो साईं के साईं जे सभिनी पुटनि खे क़यामत ताईं शादो आबाद फरमा। आमीन। जसां सभिनी जो बेड़ो तार। आमीन। अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। आमीन। बे औलादनि खे औलाद अता फरमा। आमीन। ऐं अॼु के सलवात जो सवाब मरहूम DSP मरहूम साईं अब्दुल हफ़ीज़ मंगणे जो साईं के सलवात जो सवाब पेश कयोसीं। आमीन। मौला अब्दुल हफ़ीज़ मंगणे जो साईं के जन्नतुल फिरदौस में आका करीम जो पाड़ो कचहरी ग़ुलामी नसीब फरमा। अल्लाह बे औलादनि खे औलाद अता फरमा। आमीन। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। आमीन। महबूब जी सारी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचा। हाकिम अली बलोच साईं के साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। आमीन। ओ मौला ईरान जी क़यामत ताईं ज़ाहिरी ऐं ग़ैब मां मदद फरमा। आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी हक नबी या रसूल या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी या अली मौला।